नाज़रीन पाकिस्तान न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। खबर शामिल कंदासीं पिरियालो खां। जी नाज़रीन, पिरियालो सिंध हुकूमत तरफ़ां ऐलानियल हफ़्ते में 2 ॾींहं लॉकडाउन वारे हुकुम खे ऐसे जो पिरियालो हवा में उॾाए छॾियो। पुलिस जे निगरानी में दुकान सरेआम खुलियल। गुज़रियल केतिरनि ई ॾींहंनि खां पिरियालो में लॉकडाउन नाले मात्र आहे। दुकानदार दुकाननि जा शटर खोले कारोबार जारी रखी पिया अचनि, जॾहिं त एहतराम रमज़ान ऑर्डिनेंस जे ख़िलाफ़ वर्ज़ी जारी आहे। बग़ैर कंहिं SOPs जे सुबुह खां राति देर ताईं होटल वग़ैरह हली रहिया आहिनि। जुमे ऐं आचर ॾींहुं जेतोणीकि लॉकडाउन में सख़्ती कई वञे थी, उते ई मनपसंद दुकाननि ऐं होटलनि खे छूट हासिल आहे। रमज़ान जे महीने खे जॾहिं अची 20 ॾींहं थिया आहिनि, पर आम ॾियारनि वांगुरु शहर में होटल सुबुह खां राति देर ताईं सरेआम खुलियल रहनि था। कोरोना वायरस सबबि सिहत अमलो पंहिंजूं निंडरूं फिटाए रहियो आहे। उते कानून लागू कंदड़ इदारनि पारां ॾिनल छूट सबबि माण्हू कोरोना वायरस जो शिकार थी सघनि था। ईअं लॻे थो त सिहत खाते जी समूरी महिनत ते पाणी फिरी रहियो आहे। सरकार तरफ़ां जोड़ियल SOPs ते मुकमिल लताड़ जारी आहे ऐं इंतज़ामिया ख़ामोश तमाशाई बणियल आहे। पिरियालो रिपोर्ट मुश्ताक अहमद सोलंकी, पाकिस्तान न्यूज़ TV, पिरियालो। नाज़रीन पाकिस्तान न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। खबर शामिल कंदासीं पिरियालो खां। जी नाज़रीन, पिरियालो सिंध हुकूमत तरफ़ां ऐलानियल हफ़्ते में 2 ॾींहं लॉकडाउन वारे हुकुम खे ऐसे जो पिरियालो हवा में उॾाए छॾियो। पुलिस जे निगरानी में दुकान सरेआम खुलियल।